Subscribe to our channel, Sin TV HD Drama. नंगड़ा ने माणी दा जीवित पालना, नंगड़ा ने माणी दा जीवित पालना, जीवित पालना, जीवित पालना, जीवित पालना, जीवित पालना, नंगड़ा ने माणी दा जीवित पालना, नंगड़ा ने माणी बेशक गंदी हाँ, मैंने हाँ मंदी हाँ। बनी बेशक बनी आदत होंदी थई खबर काने के फसा छे खबर काने असी मेरी बात ना करने का देर करना निकल कर ये वो पुलिस वाला का ना चला रे गाड़ी बनी देना सिखा यार बनी मेरे सामने गाल के सोते वाले खतरनाक जगह पर खतरनाक यार या तो कति कौन ले पे कहां चलो ले अपना जाओ बुध जलाल खान जे हारे के आमगी घणी पांजे मुंह मिलियो किथे सट कोड़ींदा सोस ते सुना जलाल खान पांजो हक करे तो कि न ओ दादी सी रहू ने के किडानो वने ऐसा त पाणी सट कोड़ींदा हां पाणी सट कोड़ींदा दिसी रांदा नींदो केदा ये करी के नुकसान करण सही आ बिल्कुल गलत आ अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। माशाअल्लाह खुश हो खैर खुश है टाइट है यो फसल सुके बोरिंग का हणायो वारा बंदी लगी पया शाखम पानी कोन दा छदी ठीक है वा मु सर्वेरन सा गलायो वा पर छाए जो सर्वे वा फसल सुके तो मुजेरी वने बोरिंग इन नंबर दे हणायो बागी ने कड़ंदे ते तो पानी कोन थोरा से बाबा मु सर्वेर कल बजे को गलायो आने बारे में वो चवंदा जो इंशाल्लाह वारा बंदी जल्दी खत्म थी बाकी जगह हिन पासे वारा चो ये कड़न इन जो टोयल जो सामान सुबान अची विंदो बाकी हिन दा निकड़न दे ताके जो इंशाल्लाह जल्द में जल्द पान कोशिश कंदासी लगरायो नी ठीक है ना बाबा ठीक है फसल इंशाल्लाह पंजो सुकंदो कोन बेन जमींदार नांगर पान फसल के सुकन कोन दींदा हां इंशाल्लाह शाख जो इंतजार कोन कबो वाटर पानी जो पान के बोरिंग वालानी उन पंजो माने आसरो कोने को कारणु बस आसरो कोन कबो आसरो कंदा दी फसल पोइते
हरी करा कमाल के शाद खैरा वरत यारो सैया गा घणी कोठारे जी जलाल खान अच्छा तो ने करे गा बा दुनिया नुकसान वडो करे या नेला दा खणी आ उने गोरा को चंद बन पट्टी जा दो न रखीस हवा ता सुना तो छोकरो केरा हां बिल्कुल छोकरो गोठ जो या एहसान नालो दस अच्छा गोठ जो एहसान नालो दस छोकरे हो अच्छा वा हां ठीक है जगह मुझे गोठ जो आए त आऊं ने के घुराए को ॾींहं रखंदासीं पाण तव्हांखे बि घुराए वठंदुसि ऐं हुनखे घुराए पोइ रूबरू ॻाल्हियूं करे पोइ जेको थींदो ठीक है सही ठीकु आहे बाबा ठीक है ॿियो को कमकार हुजे बस यही कमकार है यही कमकार है बस केरा कमाल भाई का गाल कोने थी कोशिश करो छंद पट्टी उनको जो दो दिन रखो इंशाल्लाह इंशाल्लाह गरीब जो लाई नुकसान दा कन ठीक है अॻिते लाइ ईअं कोन बाबा जमाल जेको आहे तव्हां रमज़ान ॾे वञी करे हुनखे न्यापो ॾेई अचो त एहसान जेको ध्यानु करे वियो आहे कमाल वारनि जी बनी मां जेको मूं वटि थी वञनि ठीकु आहे छो त तव्हांखे अदा वॾे घुरायो आहे बंगले था थी वञनि ठीकु आहे बसि हींअर ई वञ वालेकुम सलाम रजवात खान क्या रे अजे सही है सब खिरी था दुआ लगी जाता है अदा जलाल भाई तमाए घुरायो जी हां तमा जो बा एहसान जो सो कमाल खान जो गाल नहीं आयो जी जी पूरे दान ले यादा संगी अदा तो तमाए घुरायो बंगले पे शाम हाजिर भाईंदा यो केरा जा जामा मेहरबानी साईं रिंग नो पासे तो अदा संगी ठीक है ठीक तव्हांखे ॻाल्हि का सम्झ में आई उन्हनि जी बाबा रमज़ान वारनि जी अदा थी मगी वॾी अथनि मञंदा कोन वरी भला बहितर कंदो जलाल खान जी तव्हांखे त ख़बर आहे हिकु अकल सां वणनि टिणनि में वाक पइजी वेंदा आहिनि इहो कमु मुंहिंजो आहे जमाल मञाइण जो बाक़ी जेको आहे हुननि खे अचिणो पवंदो बिल्कुलु ई दादा हिननि जी मगी सगी सभु आऊं ठीकु करे छॾींदुमि ठीकु आहे न बाबा बाक़ी वधीक तव्हांखे जेको आहे आऊं सम्झाए वेंदुसि सुभाणे आऊं लंडन वेंदुसि ठीकु आहे वापसी में जीअं ईंदुसि पोइ हिननि खे विहारे पोइ फ़ैसिलो कंदासीं ठीकु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ध्यान करे आई ॿुधी दम ॻाल्हि में पंहिंजो साईं कमाल वारनि जो साईं मूं गा कोन थिए कयो अदा मूं गा कोन थिए कयो हिननि चयो रे सारंद हिननि कमदारनि चयो त का मनी कर जलाल खान मोए घुराजे तो पाने के साइज कर ध्यान करे कमाल खान वारनि जो ये कौन को बाबा ये कौन को बाड़े पे अहिड़ी ॻाल्हि कोन्हे वरी वॾा हलूंसि था पाण ना ये बस ये है थोड़ी फेरियत न पर ये कौन को फेरी आया जलाल खान वटा क्यों को ने ठीकु आहे डिस्टर्ब कर पानी कोन थो मिले जॾहिं कमाल खान जो वारो थिए न उन राति पाण लोड़ींदा पाणी उहे टुकटुकी वाईंदा पैसो हलाईंदा त उन पाणी खां लोड़ींदा हाणे हिन लाइ ख़र्चु कान थींदी राति सां पहिरियां अस्सलाम वालेकुम कमाल वारनि जो कमाल ऐं लाला खान भई तव्हां ॾेई ॼाण कहिड़ा कम अॼु हिन घोट वारे जी तव्हां या तव्हांजे भाउ जी सुभाणे ॿिए कंहिंजी ईंदी ऐं इहे ॻाल्हियूं बर्दाश्त कोन कंदो अलाए केतिरनि जो अॻे मुंहिंजे ताईं आहिनि
समझी तो सकी मैं खबर को नहीं और ऐसा ना बच्चियां ऐसा नहीं ये ऐसा ना ठीक है सन क्या मसलो है साईं ये सारा जेके हारी फूला बाबा कुछ कोन लॻो ऐं इन्हनि जो थोरो दिमाग़ ख़राब थी वियो आहे हाणे बाबा सही सही ॻाल्हि ॿुधा ऐं जेको आहे कूड़ केरु कोन हणंदो जेसि ताईं ॻाल्हियूं कोन थींदियूं आहिनि जेसि ताईं ॻाल्हि निकिरंदी कोन्हे बाबा न साईं मूं चोरी कोन कई आहे हाथ पर कूड़ आयो आहे मूं ते कूड़ो आई रे जॾहिं आऊं चवां पियो तोखे त बाबा सही ॻाल्हि ॿुधा तूं जो बि कुझु दिमाग़ ख़राबु आहे भाई इहा ॻाल्हि तस्लीम कई आहे त मूं ई चोरी कई आहे कमाल वारनि जे गाह जी हाणे ॻाल्हि सम्झ में अचे थी आहे जी बेशक अचे थी अञा वधीक कुझु मूंखे सम्झाइणो पवंदो तोखे बस रेसा नंढो ॿार आहे ग़लती थी जाईंदा ग़लती कोन थींदी इहे ग़लतियूं ॿार करे करे वॾनि जो ई जेको आहे न पटको धूड़ कराईंदा आहिनि थोड़ी इज़त छा रखी भाजी केॾी हिन जी ॻोठ में इज़त लॻी पई आहे तुंहिंजो वॾो भाउ कम से कम वॾे भाउ जेको आहे सोच उन जी त कर बाबा न साईं बसि 2 ॾींहं कोन थींदो बसि तोखे मुंहिंजी ख़बर कान्हे ऐं जलाल ख़ान जेको आहे न कहरी आहियां कहरी मुंहिंजी हिकु हकल सां वणनि टिणनि में वाक पइजी वेंदा आहिनि सम्झी वञजांइ ऐं रमज़ान आऊं तारीख़ रखंदुसि सूमर जी कमाल वारनि खे घुराईंदुसि उन ॾींहुं तव्हांखे अचिणो पवंदो जेको वेही रूबरा ॻाल्हियूं करे हिन मसइले खे हल करे वठंदासीं ठीकु आहे बाबा हाणे तव्हांखे इजाज़त आहे वञी था केरा गा पियो करे एहसान थी भाऊ इहो पहिरियां बि आयो न जेके पाण थफण गॼायो विराज भाई ना अचे यार केतिरा चकर झलिया त साईं बनी मां ॻाल्हि न हलो न कहिड़ो सोच तुंहिंजो हां तूं थींदो केरु अरे बस अरे बच्ची सा अरे नाटू किधर अरे भैया खाली वाली बस कहां तो नहीं रे हां जगह से दो रे कौन दादी दादा साला काल तो भाई बस दिस से अरे छोटी कमाल खान पे फोन करी दे निकल सा हेलो अस्सलाम वालेकुम आबा किथे ही सट रहा हाँ हमरा पकड़ो तो सिकोज बा हाँ समझे सिकोज बा चलो सां कार पे तो गड़ी ओके सदा बस मरी ने कोई बस चाचो बा अच्छा चाचे के पेरी काम आ गयो तू होया जीतिया वचा बिल्कुल जा नहीं यार खबर फोटो लाइन हमारा ही ये ना पेरा हम का करे हो अच्छा हां ये कोने सब को डाटो दे बेस्ट किलो दे यार तो जल तो 1000 रुपए न तो
टुकड़े का था पेरी में नहीं जलाल खान के दांत ये आया थी दांत को सत को दिनो सुठो करे इंसान हुंदो समझी न जो नटवारी जो पूरा जलाल खान के अचंदे पैसो दे कराई का गाल सही है तो सही है जे तू चव ठीक है हाने बेराल ने खोलियो बारी न पए ठड़ी कह दे मथा बता फाड़े छड्या तो अन्या बजे न सुतरियो तो कोने भाग तू बदल देर कोन करे इंसान या चंगिया इंसान या थी चंगिया खोले बतारानी छड़े दियो अरे गयो आज के खोली से अचंदे जलाल खान के पौधा दे तूने मसले के थोड़ा पानी खणी आदी नहीं ठंडो नु इले थी अरे अंडा तो गंदी खण हले 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 देर जे गांव में है ना देर रेडी पुछड़ी आले कंदा सुई अचानो कंदो बारन सा सरकार जी जुल्म दियो साचो बात साचो हुकुम कर जेके कमाल खाना जेके मानवन ने मके अड्डो सट कोई न बनी दे छाता वाली अदा छाता वो गा पे तो ये जी मोसा हाथ पाटे बस रात तो थियण न सा घटना आई अड्डो मो सट को मथो ई उजवा भनी खिरा छपा रात तो देन सा घटना है कने अदा रात से इन जी मगी लाणी है इन नए सोच के ना कमाल खाना रे खणी खणी रुलाणो पाण बस घट न थी न आज नहीं अदा घटना थी परेशान न थियो भाव तो वेठो मान थी न दसी न तारी न पिनन के ते गुम करना कमाल जनाल दे खबर जा रहे हो तबे सही दो तो सब खेरिया था जब खबर करने तमाजी वापसी थी था आऊं भी परेशान थी है अभी भी होता के अच्छा करने वापसी आता आचार्य जी चलो ठीक है मुझे बता आप पूछिए ना सब खेरिया था जी हाई ते बनी जा कम कर लिया के कारण जी जी अदा सही है तमाजी सूमर जी तव्हांजो हूंदी फ़ैसिलो रखियल आहे छो जो आहे तव्हांजी ॻाल्हि कजो था भाड़े जान को मसलो कोन्हे ठीकु आहे को मसलो ॿियो चांहि वेठा आहियूं महिरबानी बोतल बोतल अची वेंदो तव्हां कहिड़ी बाबा कमाल या सोट रमज़ान जे भाउ सां विढ़िया इते रखी न कमदार मज़ो हाण थींदो इहे रमज़ान ऐं कमाल वारा पाण में विढ़ी मरंदा ऐं इन्हनि जूं सॼियूं ज़मीनूं असांजी मुठ में हूंदियूं ऐं पोइ हिन राज ते असांजो जेको आहे राज हूंदो राज कंदार तूं वेही पासे ते वेही मज़ो ॾिस त कीअं था इन्हनि खे ॿिन्ही खे विढ़ाए ऐं इन्हनि जा जेको आहे तबाही था मचाए छॾियूं ऐं इन्हनि में जेको आहे तबाही मचंदी त हीअ ॿई धुरियूं पाण में विढ़ी रत थींदा उन खां पोइ असांजी ज़मीन सॼी जेका इन्हनि ॿिन्हिनि जी हूंदी असांजी मुठ में हूंदी ठीकु आहे न बाबा ऐं इहा ॻाल्हि कंहिंखे ख़बर न पए कंहिंखे बि ख़बर इन में फ़ैसिले करण वारा बि असीं हूंदासीं जेको आहे हक़ करण वारा बि असीं हूंदासीं ठीकु आहे बाबा वेही पासे ते मज़ो ॾिसजांइ त कीअं थो थिए अचण भला जान माशाल्लाह भला कर हर साल पंहिंजा फ़सुल भलो आहे
अला खाना नो रेट 10,000 रुपया ले तो माशाल्लाह इंशाल्लाह 10-15 दिन पंजा मन लई ना नहीं ना बेड़ी माल जाम पार्टी ना हां बेड़ी पार्टी ना हां अला खाना दे दे तो ने खबर खुद निकली बा हां खुद निकली हां अच्छा कलर दे खबर कलर खनी आउ नो हां कलर वाला रखो आना शुक्र माल बात सुधरा खाने लो खास बने ये दा एहसान सा कमाल खाना रखो आज की है भाई अश्क ये जाग जरूरी बनी ते आमन नाम सादी घटना है करे ना ये करने भलेगा ठीक है आज मना घटना है करी मत वो फाड़े फले वडे जलाल खाने दान हिसाब तो थे ही कोनो चट्टी चट्टी हरी ना तो भाई सिनने राज ने दसरी नालो सबक ने सिखाई ना हलू वाला जलाल खानी है तो सदी बनी रे हलू साउंड केले रे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाबा छाला खुश हो जलाल शाह काला हमें लंदन में फिरना जीवा गुडी मीटिंग हुई है ना इस सिलसिले में आसी बाहर अच्छी आसी रात ताने एरगा दी दाई गिरी किना अच्छा जी कमाल खाना रा सोच वरी मुझे भाई सांग हरू ये छोकरा थोरो मुखे लगे तो मगी करे आन कमाल या सोच इनन के घुराए बाबा हां फैसलो जल्दी कराए वने त जीए अगते हली को नुकसान न थे बिनी घुरन में आई ने के उन यापो मोकले कमाल वारन दे उनन के घुराए तो ता सुभाणे ही सुमरा सुभाण 5 तारीख जो बदी फैसलो करेगा ठीक है बाबा बदे के बेओ को कमकार सब केरी गाल कोन भी बताओ बाबा जे करे हूं नथा मुड़न त हिकड़ो अध तां कमाल वारे छोटन थे जो है सत को डाढो दई छड़ो ओए आऊं पाण वेठो या फैसले करण वारो चट्टी तो उही रमजान तां ते पवंदी छो त तां जो भाडो ही आहे ऐं फैसलो थियो ई कोन था ॿीहर वरी हुननि जी वञी में केॾां पियो वियो बाबा डराई न थे कि तुंजे चवण ने सत को दियो ये सा पुलिस दरबदर करे पुलिस जो ज़िम्मो मुंहिंजो आहे बाक़ी चट्टी रमज़ान तो भरणी पवंदी सत को दूर ॾेई अचीन बाक़ी चट्टी तो भरणी चट्टी जका पियो भरी न भाई सत को न सेखारी तो याद कर हिकिड़े जगह तव्हां हुननि खे सबक़ सेखारे ॾियो बाक़ी मार बराबरि थी वेंदी फैसले में जेको आहे चट्टी तव्हां जे रखंदुसि सीएससी न उहा रमज़ान तो भरणी पवंदी ठीकु आहे बाबा पानी पानी कोने फसला कोने ने खेड़ी थी ये जे छा फसला अला मालिक शाख भगवान गोरी गोरी गाणाई का शाख रे बाबती लगी गया बाहर सटे चौदा बोरी बोरी को बोर बोर को कराई हां बोर ये बोर वो पानी को पंजे पंजे सारी बार कोई वाला बड़ी 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 जामड़े पानी अलाई पे खेड़ी बनी थी या कितनी बनी पई पानी का परवा करेगा चले बेरे वडरे किलो में कोई वडरे पैसा का दापत हां ना करा लायो हां तो वो बोरिंग पे जला लिफ्ट गाणी चले तो इंशाल्लाह ये करे बड़ा सोने जो जा बोरिंग बोल लगा लो कम कर दो सही यार हां मात का हां ये जो जो बराओ अल्लाह यो समारो एहसान एहसान के मत जेकर को गा बालो तो ने दी मुनिया को नो हो ने दी बसा सिने सत को डा मल्ली दरिनो दा ढो ढो इने में घणी चिमचागिरी कई मेरा चिमचागिरी रखो चिमचागिरी बच्चे कटे झलो बहुत गा न कर फिर गा यो ई रमजान सजो नी को कदी गान हां रुको माने के समझन रुको मालू बिठाने पा लगा का कलाणो कोने का गति जगह लाइन घटना है कर पाने कम ना है ई मानो सानार भाई है ना रमदार सोट चलावे अरे क्या खेस हो रे अरे
बच वञी पंहिंजे सोट कमाल खाने ॿुधाड़े हल घट कान थींदी हल 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 याद कंदो हल हड़न था कई दौड़े बिड़ियान तो झलो बो सुबह अच्छा अग में भी तो झलो हिंजर बोरी सां बिड़ियान भी निंदा ऐसा ना रबा ऐसा ना रबा रमजान हलो तो सुना जलाल खान के दानी दानी के छातो थे हिंजर फैसलो ते थई पूरा पूरा दिन ने करे छिड़वा ठाई जनी बात अचो हलूं अचो हां ता हां करे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हम चाला खुश मसी दा खणी आ दिवा रमजान जी जी बाबा ऐसा ने जो छोकरा बिड़ा हुआ गाय करे आज वारी मुझे सोटन ला बिड़ा ठीक है मूं तव्हांखे जेको आहे कमाल अॼु जी तारीख़ ई ॾिनी हुई अॼु जो फ़ैसिलो आहे तव्हां बि वियो उन्हनि खे मां घुराए वरितो आहे उहो अचनि पिया पोइ वेही करे फ़ैसिलो करे था वठूं जेके ॻाल्हि हूंदी ज़ाहिर थी वेंदी चलो ठीक है घुराए वठूं ॾिसो किथे तो बीहे फैसलो घुराए वठूं ठीक तो बेगुना बैठा थी पंजी बनी में हरिपुर रमजान जी असा हमरा ये धक ही है राह कोन बाबा रमज़ान हुजे या केरु असा के असा सोट छलियो जे असा के छड़या ज्यादा वॾा फ़ैसिलो हिकिड़े पासे अॼु कर हां न त हिन घटि कान्हे करणी असां रमजान जी मजार केड़ी देर बुर असा हमरा धक ही राह कोन बाबा मां वधीक बाबा रमज़ान मूं तव्हांखे इन करे घुरायो आहे जेको आहे कमाल वारनि खे मुंहिंजी चयल हो त अॼु तारीख़ फ़ैसिले जी रखियल हुई ऐं तव्हां जेको आहे वरी बागराई कया हिकु त तव्हांजो भाउ पहिरियां ॾोही हो जेको वरी ॿीहर उन्हनि जी बनी में वियो वरी उन्हनि जेको आहे हुन तव्हांजे भाउ सां जेको विड़िया उन खां पोइ तव्हांजो कमु न हो बाबा तव्हां दाह ॾेई आओ दाह जे हिसाब सां सबुरु करे वियो आहे पोइ फ़ैसिलो करणु मुंहिंजो कमु हो बाबा जेको आहे इन करे मूं कमाल वारनि खे बि घुरायो आहे तव्हांखे बि घुरायो आहे अॼु ॻाल्हि करे हिकिड़े पासे ॻाल्हि कंदासीं ख़तमु कंदासीं हिन ॻाल्हि खे ठीकु जीअं हू ॻाल्हि कयां उन ते राज़ी रहंदा हो बाबा सभु असांजी आहे ज़रूरत जीअं चवंदी ईअं कंदा ठीकु आहे बाबा छा इरादो आहे ॾिसो सूमर जो जी बाबा उन फैसले कोन बीठा उन जे बावजूद अॼु मुंहिंजो सोटन ला बिड़ा दो डंड रखीन रास्ते ला कन खणन अस्सलाम वालेकुम ऐसी बात है कि बाबा खैर खैर रमजान कयो बाबा ठीकु आहे वाश के तव्हांजो कहिड़ो इरादो आहे बाबा टी ॻाल्हि ते मुतमैन रहंदा जीअं मां फ़ैसिलो कंदो उन ते राज़ी रहंदा जी बात राजी रहंदा दी बैठे ठीकु आहे भाई जा असा वडो जी चंदो सी जी चंदो सी ये कंदा हां जी छोट चंदो सी कंदा जी ठीकु आहे भाई जा हाणे हेॾे बाबा कमाल हाणे ॿियूं ॻाल्हियूं इते ई ख़तमु था कयूं मार आई मार में आई वई ठीकु आहे तव्हां बि विड़िया उन्हनि जे हमरान सां रमज़ान जिन सां वरी तव्हांजे हमरान सां हू विड़िया आहिनि मार जेको आहे मार में आई वई बाक़ी जेको तव्हांजो नुक़सानु थियो आहे उन जी जेको आहे तव्हांखे चटी वठी थो ॾियां ॾंड रखान थो ठीकु आहे बाबा ॿियो को मसइलो का ॻाल्हि हुजे तव्हांजी अञा बि का रहियल दिमाग़ में का सोच ॿी हुजे त मूंखे ॻाल्हि खोले ज़ाहिर करे ॿुधायो हकी हकी हमारे को थे तो असां वठरा ॾे चटी घणे रखंदा आहिनि चटी बाबा मूं सोचियो हाणे ॾह रात बाबा एसान लुणी कोन वियो आहे ठीकु आहे न रमज़ान जो बाबा सो थोरी ग़लती आहे हुनजी मञूं था त कख जो चोर बि लख जो चोर ठीकु आहे न बाबा इन करे ॾह रेड़ा हू लुणी कोन वियो आहे हू मिड़ी खोड़ी ॻाल्हियूं ताईं में तव्हां मथां रसी आओ इन करे जेको मूं हुननि ते चटी रखी एतिरी आहे जेको ॾेई सघनि 3 लख रुपया चटी उन्हनि ते रखां पियो तव्हांखे मंज़ूर आहे इहा ॻाल्हि न वडेरा 3 लख थोरी बड़ी चटी अरे तुंहिंजो ॻाल्हाइण जो कमु ई न आहे 3 लख थोरी आहे वडेरा करे वे निड़ीअ में हथ विझी साह निपुड़े छॾींदो अथई असांजो ध्यानु कयो अथनि ॻाल्हि अथनि असांखे मारू ॾिनियूं अथनि मार ॾिनी अथनि पर हाणे मुंहिंजी जेका ॻाल्हि आहे उन ते तव्हांखे बीहणो पवंदो कमाल तूं एतिरो बि सोटनि खे कोन सम्झायो आहे त वॾेरे सां कीअं ॻाल्हाइबो आहे? फैसलो पियो करें तूं नाजाइज़ जो फैसलो करें दो डंड हक़ जो वठरा ॾे कमाल मूं जेको फ़ैसिलो कयो आहे सही ई कयो आहे 3 लख रुपया वधीक चटी अथव त थोरी कान्हे का 3 लख रुपया बच करे ॻाल्हि अथनि असांजो विड़िया न अथनि तव्हां त घटि कोन कई आहे बाबा कुझु कमाल तुंहिंजो सोटनि में मगी आहे जेको आहे हिननि खे बि सम्झाए छॾींदो कर हर ॻाल्हि हिननि जी न मञंदो कर ॿिए कंहिंजो बि सोच बाबा ऐं जेकॾहिं तव्हां ॿिन्ही धुरियुनि जो भलो चाहियो थो त हिते बहितर थी वञे ॻाल्हि हिते ख़तमु थी वञे वधीक जेकॾहिं अॻिते मसइले खे वधाईंदा त नुक़सानु थींदा खून थींदा विढ़ंदा राह गुना
फ़ाइदो कहिड़ो इन ॻाल्हि में पहुचंदो जलाल खान हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी चए मुंहिंजे सोटनि खे मंज़ूर फ़ैसिलो न आहे त मूंखे बि पैसो मंज़ूर न आहे कमाल जो फ़ैसिलो तोखे मंज़ूर करणो पवंदो न त रस्ता खुलिया पिया अथई जंहिंखे खपे वञी तव्हां ॾे तुंहिंजे पेर ते कोन बीठा बाबा बाबा इन्हनि खे आऊं बीहारींदुसि ऐं जॾहिं कमाल ने पंहिंजे मुंहुं वेही सोचींदो त वॾेरो सही हो पाण ई मुॾे ईंदो वरी बि आऊं पंहिंजो माण्हू मोकिलींदोसांसि आऊं नुक़सानु थियणु नथो चाहियां ॿिन्ही धुरियुनि जो भलो थियणु थो चाहियां रमज़ान तव्हां जे करे राज़ी आहियो मुंहिंजी इज़त रखी अथव इंशाअल्लाह अॻिते बि जेको आहे तव्हां ॾुखिया पहुचंदा ऐं कमाल वारनि खे बि आऊं वधीक सम्झाइण जी कोशिशि कंदुसि इते ई फ़ैसिलो करे ॻाल्हि ख़तमु कयूं हींअर हू कावड़ में आ उथी हलिया विया ठीकु आहे हिननि खे घुराए वरी फ़ैसिले जी तारीख़ करे रखंदासीं ठीकु आहे बाबा जमाल ते ख़बर कोटमान रमज़ान ऐं कमाल वारनि जो छा थियो जीअं त साईं अञा त का ख़बर कोन पई आहे का ॻाल्हि सम्झ में अचई थी कमाल वारा राज़ी थींदा या न जी हा दादी तव्हांजे फ़ैसिले खे इनकार भाली करे विया आहिनि पर पोइ बि सोचींदा सोचे वरी पाण खे जवाबु ॾींदा अहिड़ी ॻाल्हि कोन्हे मुंहिंजे दिमाग़ में बि इहा ॻाल्हि पई घुमे त कमाल सोचींदो जॾहिं त पाण ई पाण वटि हली ईंदो जी हा बिल्कुलु ऐं रमज़ान वारा त बाबा हू पंहिंजी जॻह ते सही आहिनि छा आहे जो रमज़ान वारनि जी हिन में को बि ग़लती न आहे हुननि असांजी इज़त रखी अलाह उन्हनि खे वधाईंदो बाक़ी कमाल वारनि खे बि इंशाअल्लाह मञाए वठंदासीं छो त रमज़ान वारनि मां ॿियो कोन कयो ऐं कमाल वारनि जो बि हक़ु आहे नुक़सानु उन्हनि जो थियो आहे उन्हनि खे बि हक़ु वठाए ॾींदासीं बाक़ी आऊं जेको फशरीका फ़साद थियणु नथो चाहियां छो त मुंहिंजो नालो आहे जलाल ऐं जलाल कहरी जलाल जी हिकु हक़ल सां वणनि टिणनि में वाक पइजी वेंदा आहिनि तोखे त सॼी ख़बर आहे त हिन ॻोठ ऐं राज ते असांजो जेको आहे राज आहे हलो जी बाबा अच्छा रमज़ान मां उते ई वेठो आहियां जी जी शहर वारे हलो जी बाबा रमज़ान आऊं जेको शहर वारे बंगले ते आहियां अच्छा जी जी उते हो अच्छा उते निकिरी अचो जी पार्क ते वेठा आहियूं असां अच्छा ठीकु आहे बाबा हले हले अचो असां वेठा ठीकु बाबा रमज़ान हुयो पोइ ॻाल्हि थी आहे तव्हां कोन अचे
चयो मांसि त असां उहे बंगले वारे पार्क में उन्हनि में वेठा आहियूं तव्हां हुते अची रमज़ान वाला काम पाएंगे तो दाल फिर करें शहर में बनता है ये जल्दी आ रहा हूँ देर जवान थोरो जल्दी अचा इन करे तव्हांखे फैसलनि में विहारी न आहियां त खां पोइ जेके मां ॿाहिरि वञा या कहिड़ा निकिरी वञा तव्हांखे ई पाण राज संभालणो आहे इन करे फैसलनि ते थोरो ध्यानु ॾींदो कर त कहिड़े हिसाब सां फ़ैसिला कबा ऐं तरीक़े सां जेको आहे असांखे माण्हुनि खे मुंहुं ॾियणो आहे उन हिसाब सां हलणो पवंदो ठीकु आहे बाबा हाणे तव्हां थी अचो ऐं जल्दी पढ़ाई के हिसाब से जल्दी ठीक है कोशिश करो जी बाबा मुंहिंजो भाउ जेको एहसान बि वो तव्हांखे कंहिंमें शक शुबो आहे मूंखे साईं शक आहे कमाल सोच उन ॾींहुं जेको उथी विया फैसले था फैसले ई हा न कयूं मूंखे बि को शक थियो मूं चयो त को न कोई मसइलो खड़ो कंदा इन करे त तव्हांखे मूं घुरायो थिए पर मूंखे थोरी देरि थी कि कम सां निकिरी वियोसि इन करे मूं सोचियो त हिनखे घुराए वधीक ॻाल्हियूं पुछा करे इहे मसइला जीअं तव्हां चओ तव्हां इन कमाल वारे सोटनि खे दिमाग़ में कोई वाह भरियल जेकॾहिं हिकिड़े अधु हिन खे न चङी तरह टाकोड़ो ॾेई छॾिजे अस्पताल भिड़ो थिए इन्हनि जे कननि मां हवा निकिरी वञे ठीकु आहे न बाबा ऐं उन खां पोइ मूंॾे हलियो अचा ऐं उन्हनि खे जेको आहे सम्झाए छॾींदुसि त कीअं कंहिंसां टकर वठिजे जेकॾहिं रमज़ान में हिमत न हुजे त आउं पंहिंजा माण्हू खे भेजां और हिमत सां फुल आहे ठीकु आहे पंहिंजो हिसाबु रख ऐं पंहिंजे माण्हुनि खे घुराए चङी तरह हिनखे मारे करे हिन खे छोट खे ॾे कमाए चलो ठीकु आहे कोशिशि कयूं ठीकु आहे कोशिशि न इहो कमु थियणु घुरिजे रमज़ान हर भेरे हार खाई था वञूं ठीकु आहे हेल्थ चकर ऐं माना ग़लती तव्हांजी खे जेको आहे तस्लीम न कजे सज़ा बि तव्हांखे मिलंदी ठीकु आहे कमाल वारनि खे थोरी मची आहे इन करे आउं जेको आहे तव्हांजी भरतो रखां ऐं तव्हांखे पंहिंजो दोस्त सम्झंदो आहियां रमज़ान ठीकु आहे वधीक तव्हां सां जेको आहे मुंहिंजो साथ रहंदो कोशिशि कंदा रहंदासीं त हिक ॿिए खे साथ ॾेई अॻिते वधंदा ठीकु आहे बाबा इहो कमाल कनार सोट त कोन्हे आशिक पंहिंजी गले मां नाश करणु थो अचे आधा न थिए उहो पियो घटि न आहे करी ॿुधाई असां वॾा पढ़े ॾिए था अरे आशिक किथां मिली ॾे ख़बर तुंहिंजो गस किथां आयो अरे तुंहिंजो गस किथां आयो तव्हांजो आहे जवाब के सलाम दे
हल्ली आना कम थींदी हल्ली अल्लाह जाने सलाम हल्ली 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 ये खबर इजाजत है कि आज के जोड़ में जो साथी थे खबर ना वाला साथी अरे साथी ना तुम्हारे सिर पर बंदानी आठी होती जो कसा लियो अरे धक्का है मुके हमर में फेर मा जैन का गसका थे मुके जैन साइ गसका थला बने साइ कुछ का हलूरा जलाल खान के दांत आजू इधर फोन कर ता फोन लगा के जा समझ के छले गा संग काटो मारे दने को बियान छोटे छोटे बियान चला बदला गला गला खाने दाने को अस्सलाम वालेकुम जलाल साहब खैर आवाज़ान यूनी ताईली वाह रमजान आ रहा वाली बियान मुझे सोट आशिक का बियान जी जी आओ नहीं तो बियान है ना जी जी ठीक है ये सही आप मान लगती है मुलाकात करेगा और कोई मसला ना है जी जी ठीक है कोई मसला ना है ठीक है वालेकुम अस्सलाम शालावा कमाल खैरा जी बाबा अच्छा बाबा हूँ इतने आया कौन ठीक है निकरी तो अचा हींअर निकरा पियो कराची का लतीफ़ ते वञा तो उते तव्हां अचो मुॾे तो उते पाण मिली मसले खे हल करे वठूं ठीकु आहे लतीफ़ ते इन बहाने सां ज़ारत थी वेंदी ऐं जेको जेके ॻाल्हियूं थींदियूं पोइ उते ई करे वठंदासीं ठीकु आहे बाबा सोला दियो रमज़ान जी या मजा जो मुझे पार को ले यार तो यार मुझे बाहर जो है रेसिंग करता है मुझे को दो कोने मुझे खबर ही कान होंगी है ये विड़न नहीं करने ये विड़न ना करे तो केंगाले में कोई काने का इन्हें रखिए तो के पार को ले ठीक है रात के नहीं खबर अरे से ना छुट्टियां कोई यहां तो बस में सुबह अच्छा कई बाहर दिखा कई बाहर दिल्ली में तो गाना जीती वो सब यार मना ता आया मैं कसम में बस में जो ता पंजे इस्लाम में आपको नहीं बनना में हां तो ये बस का भी नहीं के पास है तो यहां से बस दे चला अच्छा हां ता जो कितने कसम तो को मसलो ना है बाकी ता इतनी धुरन के झलेलो तो एक बजे बनन में हाल फिलहाल ता गुजरण कोने जेको आए जिस ताई आऊं ने फैसले जो मसलो हल न करा बाबा ठीक है फैसलो रखदा नहीं आई रमजान सा वो हालत कर ये पुराने तारीख में रमजान जे चंद के जो है गुप्ती में तो है ना चंद तारीख ताई बोली ना पहली तारीख ताई रमजान ये गुप्ती में दिसण में कोनी तो संदे बाहर नहीं छोटन के रमजान ही मजा लिखी थी भाई का ना जो है तो ही पान वेड़ा कथा सा बस आगे जो बोलते हैं कि उनका सामने पान अपने सत्य मार्ग में जो करवे कमाल इजाज़त कमाल सुजल मनवाए कमाल अशरी न
बताए नहीं करे वरी बार बाबू हमारी मेहरबानी ठीक है इधर का मुझे तरक्की आज इंशाल्लाह जो है रमजान में पढ़ाई करे सुभान ने गाल के जो है हफ्ती खत्म करा दी फैसलो करे गाल ही खत्म करे फोटो मार फूल की बात ये बता करके बता दिया से मोता ने के गति के घोड़ा बाबा को टाइम मिले फोटो आज जो है ऐसा नती की आदमी भरना नती से इशारा ना समाया ने के फोटो भरवा नती की यार नहीं है ये बात जामरे समाप्त करे सीख वेगे दिसो न बाबा मां यो उठाया ही न तो ढेड़ो फसाद थे एक वेला मौसम ठीक है ना बाबा ठीक है बाबा फिर तो पता ही यार करे इंशाल्लाह दी मंजिल आशिक जान इश्क दी मंजिल आशिक जान ए बेस वगे नहीं सर मंगदा ए बेस वगे नहीं सर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा जमाला बनिया ते चक्कर दई जी दादा ऐं जल्दी अच पाण वारे बंगले ते जी जी त उते कुछ खास मेहमान दोस्त अची रहा सां मुलाक़ात तव्हां जी थी वञे ऐं कचहरी थी वञे ठीक है बाबा जल्दी अचो पैसा भरींदा आहियूं ठीक है बाबा चङी तरह ऐं जमादार सां ॻाल्हाइजां हुनखे चइजां कम जी ॿार अथई कम वञणा ई पियो आहिनि असां अचूं कोन था इन करे ठीक है ठीक है पोइ हलां थो पोइ अचिजांइ जल्दी ठीक है जी वाह रेस जलाल खान जे भाउ खे जमाल खे अगवा करणो आहे अॼु ई करिणो आहे हाँ भले ख़बर पए त ग़रीब ज़ुल्म कीअं कबा आहिनि पंहिंजा फैसला में बि न हक़ हिन कया आहिनि हाँ हिनखे हिन जूं अखियूं खोलणियूं आहिनि अखियूं खोलणियूं अथनि बिल्कुलु ॿिया ई कयो त फैसला करे हिन अखियूं खुलनि त मुंहिंजे भाउ खे अगवा कयो अथनि त कहिड़े हिसाब सां फैसला कयां कुझु हिननि खे ख़बर पए वॾेरे जी बादशाह हींअर को ॻाढ़े ॿोड़ारा लफ़्ज़ ॻाढ़े ॿोड़ारा न इहे हिननि खे कुझु ख़बर पए त ॾिसंदा थी पोइ अॼु इहो कमु कयूं था पिया बिल्कुल बिल्कुल खणी करे पोइ ॾिस हिन ॻाल्हि खे छा थींदो जी जी सोटे बसि हींअर इहो कमु कयूं मां हा सोट रुगो फैसला ग़लति कंदो हुते कमु कयूं था अॼु ई ठीकु आहे बिल्कुलु खणी अचो बसि ॾिसूं था अॼु ॾिसूं था हिन जी राज़ बि बनी ते निकिता हूंदा ॿाहिरि कंहिं न कंहिं बहाने अॼु गीले असां पासा अॻो लियोसीं न हिन खंबियूं था ख़ैर कोन्हे हिन जो अॼु पुछड़ो करे पुछड़ो करे ठीकु आहे असीं ॿई वञूं था सोट हल सोट सोट ॿुथाड़ो ॾे केरु जी हा सोट नालो वालो कोन वठिबो बाक़ी नंढा घटि कान्हे करणी अच नालू सोट हा सार भाउ जी फिरे ई पियो बनी ते अॼु हिन जो ख़ैर न करणु घुरिजे न बचे पाण खां अॼु घटि न करणी दादा अच नालू हल सोट वठी से रुगो ग़लत फैसला कंदो हुते वठूं था तव्हां घणेई फैसला ग़लति कया आहिनि अरे त जलाल खे ख़बर पई न कहिड़ी आहे कहिड़ी अरे छा कयो जलाल
छॾियो अरे छॾियो मूंखे रे फैसला कंदो हुते अरे तव्हां सुठो न पातो रे छॾियो ये फैसला कंदो तव्हांखे ख़बर न आहे अदा जलाल ख़ान जी अदा जलाल खे जेॾी महिल ख़बर पई न फोटो खड़ी आली पर अरे आज के तू सदा असांजो नमक खाधो नमक हरामी वो करी ता घणी फैसला सा गलत कन अरे असां कॾहिं खबर पए कयो असां ता क्या फैसला लेते गए यार कहना सा रोले लेके पंध करा थकाई चले दो गलत फैसला सजी उम्मीद ता कन हराम हराम खाई खाई ते सजी पायो सरकारी मिलिया वडेरन के ते वडेरा सदाय गरीबन ने नल का हक खाई आयो केना दा वडेरा सदाय ते रे अरे न असां ये कोने कयो आज के ना नल का असां के जेको मिलंदो आहे असां गरीबन खे ॾींदा आहियूं हराम खाई खाई सजी पायो वो फैसलो पाण कंदो ॿियनि सां छा करिणो आहे जी भले जेको ने असलाला पुछो जी ओ कंदो ए कंदा रे हा सुठो सही है भले अचण वारो आहे हा चलो खंबे खणी आया हूं कल सही कयो भले जलाल खान खे ख़बर पए त कीअं कबिया ग़रीबनि सां ॾाढो सटको ॾिनो अथऊं भली ॻाल्हि आहे भली ॻाल्हि आहे कान तुंहिंजे सोटनि मूंसां सही न आहे कयो जेॾी महिल अदा जलाल खे ख़बर पई न अदा जलाल कहरी आहे कहरी कर थी वेंदो कर ॿुधायांव थो जलाल खान का ॻाल्हि बोर्ड ते ॻाल्हाईंदो आहे न कहर करणु कोन ईंदा आहिनि ग़रीब सां ज़ुल्म करणु ईंदा आहिनि थोड़ा लाई थी ॿुधायो अदा जलाल खे जेॾी महिल ख़बर पई न कहरी आहे कहरी कर थी वेंदो कर कख पन खे साड़े छॾींदो बायूं ॾेई छॾींदो जलाल खान खे भले ख़बर पए घणे नरघा दान भले कुझु ख़बर पएसि कीअं ज़ुल्म कबो आहे ग़रीबनि सां अदा साईं बारे में तू ग़लति न ॻाल्हाए इहो कॾहिं चयो वेंदो अदा साईं कॾहिं बि कंहिंसां नाइंसाफ़ी न आहे कई अदा साईं इंसाफ़ ते हूंदो आहे इंसाफ़ कोन कई तॾहिं कई आहे न हिते जमाल खान इहो तू सही कोन पियो चवीं ग़लति पियो चवीं तूं अदा साईं बारे में यार जमाल जो नंबर जेको बंद पियो ॿुधाए मोबाइल ऐं इन करे परेशान लॻो पियो अलाए केॾी महिल को बनींदे वियो आहे छॾे आयो सां अञा ताईं को पतो ई न पियो आहे जमाल जो जमाल खे देरि थी वई आहे इलाही नंबर त बंदि कंदो ई कोन्हे को इन करे परेशान लॻो पियो आहे अलाए छो अदा देरि करे छॾी आहे ऐं रमज़ान खे घुराए वठां थो ऐं रमज़ान खे घुराए हुनखे जेको मोकिलियो थो जांच पड़ताल करे त छो एॾी देरि कई आहे जमाल ठीकु आहे हेलो जी बाबा अस्सलाम वालेकुम जी जी रमज़ान तव्हां में कमु आहे ऐं जल्दी अचो ताक़ ते जी बाबा ठीकु आहे मूं वटां थी वियो ठीकु खैर लॻो बाबा मूं इन करे तव्हांखे घुरायो त जमाल खे जेको सुबुह को बनी ते छॾियासीं जमाल जो अञा ताईं को अतो पतो न पियो आहे अच्छा घणो टाइम थियो साईं
तकरीबन 7 कलाक तो गुज़री विया अथसि बाबा। अच्छा जी हाँ, ऐं नंबर बि बंदि करे वेठो आहे। नंबर जमाल कॾहिं बि बंदि कोन कयो आहे। अलाए छो नंबर बंदि पियो चए। हारे नारे खां पुछो हर नारनि खां मूं पुछा कई आहे ऐं जेको सो पंहिंजा माण्हू मोकिले गुलाब करे जेके उनजी वञण जो राश आहे रहण जी उते बि मूं पुछा कई आहे त किथे बि कोन्हे ऐं शहर वारे बंगले ते बि कोन्हे को। सो इन करे मूं तव्हांखे घुरायो त इन ॻाल्हि जो नतीजो छा हूंदो। सही तव्हांजी अॼुकल्ह दुश्मनी हले थी थोरी घणी मूंखे शक पए थो कमाल वारा तव्हां हिन जे सोचियो कमु कहिड़ो कयो मूंखे त कोन थो लॻे कमाल वारा ईअं कंदा। बराबरि साईं हिन ॾींहुं तव्हांजे फैसिल ते बि कोन बीठा फैसिल तां उथी हलिया विया मथां उनजी बाह में इहो क़दम खयो हुजे थी सघे थो रमज़ान तुंहिंजी ॻाल्हि मां अंदाज़ो लॻायो वञे थो त थी सघे थो। वरी तव्हां हीअं कयो हुनखे घुरायो कमाल खे पुछोसि मञंदो त कोन आहे सिर्फ़ु बेकार मुंहिंजी मजाल थींदी जो जलाल खान जे भाउ जमाल खे अॻु रमज़ान शाम खां अॻे मूंखे इहा ख़ैर जी ख़बर जेको आहे पुॼणु घुरिजे त जमाल ख़ैर ख़ैरियत सां आहे। हा ॾिसां वारे सोट खे चवां थो वञी ॾे ॾिसे होॾां होॾां ॿ टे पाड़नि में ॾिसे मथां कमाल खाना किथे लिकायो हुजे। कमाल जी इहा ज़रूरत कीअं थींदी मूंखे त सम्झ में ई ॻाल्हि कोन थी अचे त जमाल ॿियो त केॾां वियो बाबा साईं कमाल ई तव्हांखे ख़बर कान्हे हल्की दॿे जो माण्हू आहे हिन जी का हूंदी तव्हांजे दुश्मनी जो पलांदरेलो तव्हां वठे पियो बसि ॿी त का बाबा मुंहिंजी दुश्मनी कोन अथसि बाक़ी उन ॾींहुं फ़ैसिले तां उथी वियो मूं फ़ैसिले जे करे हिन ॾे माण्हू मोकिलिया हुआ शायदि थी सघे त उन जे करे ई ईअं पियो करे उहो करे ई फ़ैसिले ई बाह में वियो बसि ॿियो कुझु ई कोन्हे उहे शक पूरो हुन में पर वधीक ॻोल्हा करे तव्हां शाम जो इनशाला जेकॾहिं इहो कमाल कमु कयो आहे त पोइ कमाल सां अहिड़ो कमु कंदुसि जेको दुनिया ॾिसंदी उहो अशर कंदोसांसि दुनिया में मिसाल थी दंग रहिजी वेंदो। चलो पोइ मूंखे इजाज़त आहे ठीकु आहे वञी दे ठीकु आहे रमज़ान ऐं कोशिशि वधि खां वधि कर सेठ पर तव्हां परेशान न थी जी इनशाला किराम कोन हमरा ठीकु आहे परेशानी जी ॻाल्हि आहे न जमाल वञे ई केॾां कोन थो मूंखां असां पुछंदासीं सलाम असला इनशाला कुझु कोन थींदो ठीकु आहे ठीकु आहे